भारतीय फिल्म इंडस्ट्री जे सीनियर अदाकार नसीरुद्दीन शाह चयो आहे त बॉलीवुड जी फिल्मुनि खां त कोरियाई फिल्मूं बहितर आहिनि। नसीरुद्दीन शाह मुंबई में हिक तक़रीब दौरान भारतीय फिल्म इंडस्ट्री जी सूरत हाल ते वीचार वॾींदे कोरियाई फिल्मुनि खे बहितरीन करार ॾिनो। हुन चयो त सभ खां अॻु त मां इहो ॿुधायां त मूंखे लफ़्ज़ बॉलीवुड खां सख़्तु नफ़रत आहे। हिते माण्हुनि जो ध्यानु सुठी कहाणीअ बदिरां माली फ़ाइदे ते हूंदो आहे। इन खां सुठियूं फिल्मूं त कोरियाई सिनेमा में ठही रहियूं आहिनि ऐं असां पाण बि इहो मञूं था त कोरियाई फिल्मूं सॼी दुनिया में ॾिठियूं वञनि थियूं। हुन चयो त जहिड़े नमूने भारतीय खाधा पंहिंजी फितरी ख़ूबीअ सबबि सॼी दुनिया में मशहूरु आहिनि, अहिड़े नमूने बॉलीवुड फिल्मूं बि मशहूरु थी रहियूं आहिनि। पर इन ॻाल्हि जी गारंटी मां ॾियां थो त इहो बोणियो हिकु ॾींहुं फाटी पवंदो, छो त असांजी फिल्मुनि जो मवादु सुठो न आहे। इहे ख़ासि एजेंडा त ठाहियूं वेंदियूं आहिनि ऐं इन ॻाल्हि जी सभिनी खे ख़बर आहे। हुन चयो त अॼु बि मूंखे फेसबुक ते पैगाम मिलंदा आहिनि त तूं असली गुलफ़ाम हसन आहीं। इन ते मूंखे सभ खां वधीक ख़ुशी थींदी आहे त पाकिस्तान में फिल्म सरफरोश खे घणो पसंदि कयो वियो। नसीरुद्दीन शाह मूजिबि पाकिस्तान में माण्हू फिल्म सरफरोश खे वधीक पसंदि कनि था। जेतोणीकि मां डिघे वक़्त खां पाकिस्तान न आहियां वियो, पर इन खां अॻु वियो हुयुसि त फिल्म सरफरोश जूं ॻाल्हियूं ॿुधी रहियो हुयुसि, जंहिं ते मूंखे हैरानी थी, छो त मूंखे लॻंदो हो त पाकिस्तानी मूंखे इन किरदार ते जूता हणंदा। यादि रहे त इन खां अॻु बि नसीरुद्दीन शाह भारतीय फिल्मुनि खे ख़राबु चवंदे नफ़रत जो इज़हार कयो हो।